एंटी करप्शन सिंध लाहौर जी निजी होटल मां हलीम आदिल शेख खे गिरफ़्तार करण जी तस्दीक कई आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास के लिए मूजिब इख़्तियारियुनि जो चवणु आहे त ॼाम शोरे में PTI अॻवान हलीम आदिल शेख ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। PTI अॻवान ख़िलाफ़ एंटी करप्शन ॼाम शोरो में केस दाख़िल कयो वियो। अमलदारनि मूजिब सर्कल ऑफिसर ज़ीशान हैदर जी फ़रियाद ते हलीम आदिल शेख ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस में अॻूणे मुख़्तियारकार थाणो बोला ख़ान, ग़ुलाम नबी बहेसर, तपेदार अब्दुल्ला सोलंगी, तपेदार शेरदीन ऐं ॿियनि खे बि नामज़द कयो वियो। केस जे मतन मूजिब इंक्वायरीअ में पतो पियो त मुख़्तियारकार ऐं तपेदार जी मिली भगत सां रिकॉर्ड में हेरा फेरी थी आहे। होॾां लाहौर जे होटल मां सिंध असेंबलीअ जे अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जी गिरफ़्तारीअ जा CCTV फुटेजिस साम्हूं अची विया। फुटेजिस में नज़र अची रहियो आहे त सादा कपिड़ा पहिरियल अहलकार होटल में दाख़िल थिया ऐं हलीम आदिल शेख खे पाण सां गॾु वठी विया। ज़रियनि जो चवणु आहे त एंटी करप्शन सिंध जी टीम लाहौर वञी हलीम आदिल शेख खे गिरफ़्तार कयो। राहदारी रिमांड मंज़ूर थियण बाद केस लाहौर मां कराची मुंतकिल कयो वेंदो। ॿिए तरफ़ सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जी आज़ादीअ लाइ PTI अॻवाननि पारां लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई। हलीम आदिल जी धीउ आयशा वीडियो बयान में चयो आहे त बाबा जे बारे में असांखे कुझु बि नथो ॿुधायो वञे। वालिद जी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे।